Assalamualaikum dear students. Today we are going to learn a very important lesson. The important lesson is direct and indirect. अॼु असां पढ़ंदासीं डायरेक्ट एंड इनडायरेक्ट, जंहिंखे असां नरेशन बि चवंदा आहियूं। कुझु रूल्स एंड रेगुलेशन्स आहिनि जंहिंमें असां ॿुधाईंदा आहियूं त कहिड़ा टेंस किथे असां चेंज कंदा आहियूं। जीअं फॉर एग्जांपल कुझु तव्हांखे कुझु अहिड़ा रूल्स आहिनि जेके शायदि हिते लिखियल न आहिनि, उहो तव्हांखे ॿुधायां थो त कहिड़ा रूल्स असां टेंसिस में कहिड़ा रूल्स असां चेंज कंदा आहियूं। प्रेज़ेंट सिंपल टेंस जेको आहे उहो चेंज थिए थो छा में? पास्ट सिंपल टेंस में। सो ये कुछ चेंजेस हैं। पास्ट प्रेजेंट कंटिन्यूअस वुड बी चेंज इनटू पास्ट कंटिन्यूअस। प्रेजेंट परफेक्ट जो है वो चेंज थे तो पास्ट परफेक्ट में। पोइ पास्ट सिंपल टेंस जो है उनके असां चेंज कंदा आहियूं पास्ट परफेक्ट में। ये जेके कुछ रूल्स हैं। सेकंड इज द वन स्मॉल चेंज कैन ब्रेक डायरेक्ट स्पीच एंड इनडायरेक्ट। सभिनी खां पहिरियां असांखे इहो सिखणो आहे, इहो सम्झणो आहे त डायरेक्ट स्पीच छा आहे ऐं इनडायरेक्ट स्पीच छा आहे। डायरेक्ट स्पीच सां उनखे चवंदा आहियूं द एग्ज़ैक्ट वर्ड्स ऑफ द स्पीकर। जेके एग्ज़ैक्ट वर्ड्स आहिनि स्पीकर जा, जेको ॻाल्हाए थो उनजा एग्ज़ैक्ट वर्ड्स आहिनि, उनखे असां चवंदा आहियूं डायरेक्ट स्पीच। इनडायरेक्ट स्पीच असां उनखे चवंदा आहियूं जेके उनजा चयल वर्ड्स आहिनि जेके असां ॿुधाईंदा आहियूं। सेकेंड जेको पार्ट हूंदो आहे सेंटेंस जो, हाणे हिते ॿ पार्ट आहिनि सेंटेंसिस जा। फॉर एग्जांपल स्पीच आहे छा, पहिरियां असांखे सम्झणो आहे स्पीच छा आहे। स्पीच शोज व्हाट समवन सेज, माना उन चयो छा आहे। सेकेंड इट कैन बी रिटन इन टू वेज। हाणे ॿ तरीक़ा आहिनि जीअं मूं तव्हांखे ॿुधायो आहे, हिकिड़ो डायरेक्ट आहे ऐं ॿियो इनडायरेक्ट आहे। डायरेक्ट छा आहे? एग्ज़ैक्ट वर्ड्स ऑफ द स्पीकर, जीअं मूं तव्हांखे पहिरियां चयो आहे एग्ज़ैक्ट वर्ड्स ऑफ द स्पीकर रिटन कोटेशन मार्क्स। अच्छा, ये कोटेशन मार्क्स असां इस्तेमाल कंदासीं जेके रिपोर्टेड वर्ब खां पोइ रिपोर्टेड स्पीच में लिखंदा आहियूं, हुन में इन्वर्टेड कॉमास ॾींदा आहियूं असां। फॉर एग्जांपल हिकिड़ो सेंटेंस आहे, फॉर एग्जांपल लिखियल आहे हिते हसन सैड। हाणे हसन सैड जेको आहे, इहो हसन सैड छा आहे? हिनखे असां छा चवंदा आहियूं? रिपोर्टिंग वर्ब चवंदा आहियूं हिनखे असां। ऐं सेकेंड पार्ट जेको सेंटेंस जो आहे आई एम टायर्ड। हाणे सम्झो त आई एम टायर्ड जेको आहे उहो कंहिं चयो आहे? आई एम टायर्ड एग्ज़ैक्ट वर्ड्स आहिनि हसन जा। हसन चयो आहे आई एम टायर्ड, त आऊं थकल आहियां। आई एम टायर्ड, ही हसन सेड जेको आहे उहो रिपोर्टिंग वर्ब आहे, ऐं आई एम टायर्ड जेको आहे इनखे रिपोर्टेड स्पीच बि चवंदा आहियूं असां। रिपोर्टेड स्पीच में आई एम टायर्ड। हाणे फॉर एग्जांपल अगरि हिते ही जेको आहे पास्ट में आहे, सेड जेको आहे उहो छा में आहे? पास्ट में आहे। ऐं रिपोर्टिंग वर्ब जेको आहे उहो छा में लिखियल आहे? रिपोर्टिंग स्पीच जेको जुमिलो आहे उहो छा में लिखियल आहे? अच्छा, हाणे जेको असां जुमिले खे चेंज कंदासीं, हसन सेड आई एम टायर्ड, इनखे असां चेंज कंदासीं इनडायरेक्ट स्पीच में। हाणे रिपोर्टेड फॉर्म विदाउट कोटेशन मार्क। एग्ज़ैक्ट वर्ड्स जेके चयल हुआ स्पीकर जा उहे कोटेशन मार्क्स में लिखंदासीं। जेके एग्ज़ैक्ट वर्ब्स न हूंदा रिपोर्टिंग स्पीच में, जॾहिं असां चेंज कंदासीं इनडायरेक्ट स्पीच में, त हुते कोटेशन मार्क्स न हूंदव। फॉर एग्जांपल साॻियो सेंटेंस आहे हसन सैड आई एम टायर्ड। एग्जांपल में हसन सैड दैट, हाणे ही वाज टायर्ड। व्हाई वी हैव मेंशनड ही छाजे लाइ? बिकॉज हिते लिखियल आहे हसन, असां हिनखे ही कंदासीं छो त ही हसन चयो, बिकॉज हसन ही में थो अचे। ठीकु आहे, हसन सेड आई एम टायर्ड, हसन सेड दैट ही वाज टायर्ड। सो व्हाई वी हैव मेंशनड वाज हियर? बिकॉज रिपोर्टेड वर्ब जेको हुयो उहो पास्ट में हुयो, इन करे असां रिपोर्टेड स्पीच में इनडायरेक्ट स्पीच में लिखंदासीं त असां पास्ट ॾींदासीं ही वाज टायर्ड। ही प्रेजेंट टू बी टेंस जो सेंटेंस आहे। एम वुड बी चेंज इनटू वाज। सेकंड, there are some important changes in narration in direct and indirect speech. So the important changes are am or is would be changed into was में असां इनखे चेंज कंदासीं। are were में चेंज थींदो, will would be changed into would, now would be changed into then, today would be changed into that day, and yesterday would be changed into the previous day। ये असां sentences में चेंज कंदा रहंदा आहियूं sentences में। she said I like coffee। she said liked coffee। again we have mentioned present simple tense, he past simple tense में change चला। she said that she liked coffee because this sentence is in present simple, and present simple as I told you कि present simple के असीं छा में change कंदासीं? past simple tense में। त असां past simple tense में change किया। she said that she liked coffee। another example, he said I will help you। he said I will help you। now I will help you is future simple tense। now will would be changed into would। असां sentence change कंदासीं, he said that he would help me।